ख़बर है नाज़रीन, घोटकी में तव्हां सां शेयर कयूं पिया त घोटकीअ में मलाह बिरादरीअ तरफ़ां सन में मलाह बिरादरीअ जे क़ब्रुनि सां बेरहमती करण वारे वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अली वसीर जी रिपोर्ट मुताबिक़ घोटकीअ में सिंध मलाह यूथ फोरम घोटकीअ तरफ़ां सन में मलाहनि जी 12 क़ब्रुनि खे मिसमार करण ख़िलाफ़ प्रेस क्लब घोटकीअ खां पीपल चौक ताईं एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंमें सन वाक़े जे मुख्य जवाबदार ज़फ़र शाह, मलूक शाह ऐं संदसि साथियनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। मुतालबो कयो वियो आहे त ज़फ़र शाह ऐं मलूक शाह खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी सिंध मलाह यूथ फोरम घोटकी ज़िले सदर सिकंदर अली खान मीर बहर, जनरल सेक्रेटरी अब्दुल लतीफ़ मीरानी, सखर डिवीज़न यूथ सदर मोहम्मद शाबान मीरानी, ग़ुलाम यासीन मीरानी, ज़ाहिद हमीद मीरानी, तालको सदर मीर हसन मीरानी, सुधीर अहमद मीरानी ऐं ॿियनि कई आहे।